अदा खैरियत में आया हुआ? जी जी चाचू खैरियत में आया से मां शौकत जो नंढो भाउ सलीम जी सो अदा तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। असांजी इहा जेका पुराणी जाइ आहे उहा त तव्हांखे ॾिठल आहे। बिल्कुलु मूंखे ॾिठल आहे। उहा असांखे सेल करणी आहे। दादा कच्छ एजेंसीअ वारे कॉल कई हुई, हुन ॿुधायो त हुनजे हथ में हिकु तमामु सुठी जॻह लॻी आहे। एजेंसियुनि वारा जेके आहिनि इहे वॾा शातिर इंसान आहिनि, हीअ सिर्फ़ु पंहिंजो मुनाफ़ो ॾिसंदा आहिनि, ॿियो कंहिंजो ॿिए ख़ैरख़्वाह न आहिनि हूंदा। हीअ जॻह तोखे इलाही वठणी। पर छो? सवाल न कर, मूं तोखे चयो न हीअ जॻह इलाही वठो। पर तूं आहीं केरु? काल ते तव्हां अचण लाइ चयो। हा बाबा, जेका वठण वारी पार्टी हुई थोरो तशवीश में पइजी विया आहिनि, सो उन जे करे साईं मौजूदु आहे। छो भला?
पुट तव्हांजी जाइ त मुंहिंजी अॻ में ॾिनी छॾो मुंहिंजे अख़्तर साहिब मूंखे ॿुधायो त पोइ बि मां जाइ खे ॾिसणु वेंदुसि। अच्छा तव्हांजी जाइ न वणी छा? मसइलो उहो न आहे। त पोइ बाक़ी ॿुधो मूंखे हुते हिकु औरत जो ॾेखारो आयो आहे ऐं उन औरत मूंखे इहा जॻहि वठण खां साफ़ मना कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾेखारणो मतलब जिन। मां इहो नथो चई सघां। इहा ॻाल्हि त अजीब आहे। असां हुते एॾा साल गुज़ारिया आहिनि, असां सां त कॾहिं वाक़ियो पेश कोन आयो। अरबाब साहब थी सघे थो त 2 सालनि खां जॻह बंदि पई, मुमकिन आहे जिनाब ते राज इख्तियार कई हुई। पर मूंखे त कुझु ॿियो थो लॻे। तव्हां साफ़ चओ जेको चवण था चाहियो। ॾिस मूंखे सुठो नथो लॻे चवंदे, पर मुंहिंजो मक़सदु आहे त उते को खून ही तव्हां चओ छा था? सलीम बाबा तव्हां परेशान न थियो, ही अरबाब साहब बसि ईअं जुमिलो ॻाल्हाए छॾियो आहे। तव्हां वाकई मूंखे परेशान करे छॾियो। न बाबा सलीमा एॾो तूं परेशान न थी। बाबा मां पंहिंजी भलाई इन में थो सम्झां त मां ही जॻहि न वठां। ठीकु आहे सलीम साहब, तव्हां लाइ ॿी का जॻह पार्टी ॾिसंदा। ठीकु आहे, पोइ मुंहिंजे लाइ बि अगरि तव्हांखे का बि सुठी जॻह सुर में नज़र अचे पोइ मूंखे ॿुधायो। बिल्कुलु ज़रूरु इंशाल्लाह। ठीकु आहे त पोइ मां अरबाब साहब ठीकु आहे, पर इहा जेका ॾेखाव वारी ॻाल्हि आहे त महिरबानी करे ॿिए कंहिंसां न कयो। तव्हां दिलजाए करे मां इहा ॻाल्हि कंहिंसां न कई। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह। सलीमा तूं छो सफ़ा फिको थी वई? बाबा वेट। सलीम बाबा तव्हां परेशान न थियो, ही अरबाब साहब बसि ईअं जुमिलो ॻाल्हाए छॾियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी चाचू मां त सच में परेशान थी विया। न परेशान न थी सघे थो त इहो हिन जो को वहम हुजे। इहा ॻाल्हि ॿुधी मां पाण हथमो थी वियो आहियां। न तूं दिलजाए करे सोतो थी वेंदो। असां वटि पार्टियूं खोड़ आहिनि, हिक न ॿी इंशाल्लाह थी वेंदो। इंशाल्लाह चाचू। बाबा तव्हां वरी कहिड़ी था ॻाल्हियूं कयो? जेको ॿुधी बाबा तव्हां त वॾा छकी मिज़ाज आहियो ऐं वहम परस्त आहियो। हलीमा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहो मुंहिंजो वहम न आहे। इहा औरत मूंखे बार नज़र थी पई अचे ऐं हर भेरे मूंखे मना थी करे त इहा जॻहि तव्हांखे न आहे ख़रीद करणी। बाबा तव्हांखे मना कंदो आहियां त हर फिल्मियूं न ॾिसंदा कयो। हलीमा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो दिमाग़ न फेराए। मां एजेंसी वारी खे जवाबु ॾेई आहियां, बसि ॻाल्हि ख़तमु। तो पको जा ॾिसण जा घुमण का भी जरूरत न आहे, छो त जॻहि असांजी ॾिठल आहे केतिरा। असांजी जाइ सुठी तरह सां घुमियल आहे। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं न ईंदा हुआसीं। हे अदा मां तो ख़ुशीअ में चरियो न थी वञा। इहो जो सलू हूंदो न सलू, नंढे इलाइक़े मूंखे छॾींदो ई न हुयो। सभिनि जा ॿार छॾींदो, मूंखे न छॾींदो। वारो करे तूं भला तोसां दुश्मनी हुयसि छा? वॾो टिड़को हुयो नंढे लाइ। जाॾे बि वेंदो न वक़्तु रगो नुक़सान ई नुक़सान कई ईंदो। अञा ज़्यानी करे पियो या हाणे सुधरी वियो आहे? 2 साल अञा लॻंदुसि सुधरण में। हाउ अॼु ई मां पंहिंजे दोस्तनि खे जाइ ते पार्टी ॾींदुसि, पर हिकु ॻाल्हि आहे, सलू खे जॻहि ते कोन छॾींदुसि। अॼु भाई शौकत सां ॻाल्हायईं छा? शौक़त सां मां पाण वांदकाई में ॻाल्हाईंदुमि, बाक़ी जेको तव्हां ॿिन्ही खे ॻाल्हाइणो आहे उहो तव्हां क्लियर करे छॾियो। मां पक सम्झा न। बस तूं पक सम्झ जाइ। सो तो डन।
हा बाबा हा तूं दिलजाए कर अगरि चवे न तोखे मां कुझु ॾेई छॾियां हिनमहिल पेमेंट न अहिड़ी ॻाल्हि बि ॻाल्हि कोन्हे अलाए दिलि जो मत में नथी ॾेई न न न भाऊ मूंखे अॼु ई चाबी खपे मां हुते होजमाला ऐं दोस्तनि सां झुमरियूं पायां हई हाणे सलूअ जे यादि ते मुंग था करियां फुल आवाज़ में हीअं होजमालो तो हलायो होजमालो ईअं न कर जवान ॾाहो थी छॾियो हेलो हेलो अरबाब साहब कीअं आहियो अस्सलाम वालेकुम यार तोखे त अलाह बचायो आहे ग़ैबी मदद सां मतलब इहा शौकत वारी जगह तव्हां न वठी सुठो कयो इहो वरी कीअं खैरियत आहे यार जे हमरा उहा जगह वरिती न उन जे मथां छित किरी पई ऐं हू वीचारो मरी वियो छो सवाल न कर वो तोखे चयो न हीअ जॻह नाहे वठूं पर तूं आहे केरु जी हेलो अस्सलाम वालेकुम मतलब खैरियत आहे इहो वरी कीअं छा करे हाणे जेको आहे त मां इहे परेशानी में ॾिसां थो जेको आहे न हिते ई सॼो साफ़ थियां थो पियो कनि कटियल आहे मथो हिते तो ज़ार थे अॻिणो मतिलबु जुमिलो ॾिनो त कटियल हूंदो न न सही हुया पक हा हाणे जेको ॿीहर ॾिनो हाँ वो सही हो हाणे मां परेशानी इहो सादो मोबाइल कन तां ईअं लाहियां त पोइ हुया मां हिन परियां ही हलंदो न हीअं फिरंदो हलियो ठीकु आहे आहे हाँ